अस्सलामुअलैकुम नाज़रीन। इलेक्शन 2024 के हवाले से धरती टीवी की ख़ुसूसी नशरियात में अवां सभी के चूँ था भलीकार। आऊँ आहियां इसहाक कोलाची। हिन प्रोग्राम में नाज़रीन असां इलेक्शन 2024 के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। ब सीनियर एंकर पर्सन असां सां मौजूद आहिनि, नसीर गोपांग साहब ऐं इरफान महबूब साहब। उन्हनि सां पाण इलेक्शन 2024 के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभ खां पहिरियों नसीर साहब, अवां ॿुधाइजो त कीअं था ॾिसो 2024 जी जेके इलेक्शन्स आहिनि उन्हनि जूं सरगर्मियूं जारी आहिनि। छा था सम्झो त PTI जा जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि उहे हिन इलेक्शन में टफ टाइम ॾींदा? तमामु घणी महिरबानी अव्हांजी। इरफान साहब, अव्हांखे बि अव्हांजी महिरबानी, अव्हांखे भलीकार चऊं था। थैंक यू सर। सो ॻाल्हि उहा ई आहे त जीअं मोहम्मद इसा ॻाल्हि ॿोल कई त PTI जा आज़ाद उम्मीदवार, इहो इस्तलाह कॾहिं अॻु में अव्हां शायदि ई ॿुधो हुजे पाकिस्तानी तारीख़ में। आहिनि PTI जा पर आहिनि आज़ाद उम्मीदवार। सो ज़बरदस्त इस्तलाह आहे। सो ॻाल्हि उहा ई आहे त बिल्कुलु ऐं घणियूं कोशिशूं कयूं वियूं कंहिं बि अंदाज़ सां कट टू साइज़ कजे PTI खे, ऐं जेको कुझु थिए पियो स्टिल अव्हांजे साम्हूं आहे। एतिरे ताईं जो इहे बि ख़बरूं हलनि पियूं त जेका इंसाफ.com उन्हनि जी वेबसाइट हुई उहा बि ब्लॉक आहे, गुज़िरियल ॾींहं खां वठी बंदि आहे इंसाफ.com। ऐं उनजो रीज़न इहो पियो ॿुधायो वञे PTI जे तरफ़ां, छाकाणि त जेके कैंडिडेट्स हिसो वठनि पिया ऐं जेके हाणे आज़ादु आहिनि उन्हनि जा नाला छा आहिनि, कहिड़े तक ते कहिड़ो उम्मीदवार हूंदो ऐं उन्हनि जा चूंड निशान कहिड़ा आहिनि। सो उन्हनि जी इंफॉर्मेशन उन वेबसाइट तां वही पई, उनजे करे इन्हनि जो PTI जो इल्ज़ाम आहे त उहा बि बंदि कई वई आहे, ब्लॉक कई वई आहे। सो हीअ त सूरत हाल आहे। इन मां अंदाज़ो इहो लॻाए सघिजे थो एज़ अ जर्नलिस्ट, असांखे लॻे थो त ॼण त अञा ताईं ख़ौफ़ आहे। जेके मुख़्तलिफ़ उन्हनि जा मुख़ालिफ़ आहिनि, मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि, त PTI जा उम्मीदवार जेके आहिनि उहे उन्हनि खां ॾाढा थी वेंदा। ऐं ज़ाहिर आहे हतमी फ़ैसिलो त माण्हुनि खे ई करिणो आहे, पर हीअ जेके हरकतूं असीं चऊं थियनि पियूं उहे ॿुधाइनि पियूं त केतिरी परेशानी आहे मुख़्तलिफ़ हल्कनि में। ऐं उन सिलसिले में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ताज़ो इहो बि रिपोर्ट थियो आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते त 4 मुख़्तलिफ़ सर्वे थिया आहिनि इलेक्शन 2024 जे हवाले सां। ताज़ा सर्वे आहिनि ऐं हीअ सर्वे तॾहिं थिया आहिनि जॾहिं चूंड निशान जेको आहे उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां वापसि वरितो। उनखां पोइ जी सूरत हाल मालूम करण जी कोशिशि कई वई त जेका आहे उहा PTI किथे बीठल आहे। ॿुधाए पियो त 2 जेके हसास इदारा आहिनि उन्हनि सर्वे कयूं ऐं उन्हनि जी रिपोर्ट इहा हुई त नून लीग फस्ट ते आहे, सेकेंड ते अचे पियो मुल्की लेवल ते PTI। ऐं उनखां पोइ बि तसली कोन थी, ऐं पोइ वरी 2 प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं उन्हनि खां सर्वे कराया विया आहिनि। इहो रिपोर्ट थियो आहे। उन्हनि मंझां हिकिड़ी रिपोर्ट में इहो ॿुधायो वियो आहे त मुल्क समूरे मुल्क अंदरि जेको आहे 50 सीटूं जेके आहिनि PTI वरी बि खणे पई। उन्हनि जा जेके आज़ाद मेंबर आहिनि मुख़्तलिफ़ टकनि ते समूरे मुल्क में। ऐं ख़ासि तौर ते हीअ सर्वे थिया आहिनि, अव्हांखे हिते इहो बि वाज़े कंदा हलूं त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में उनखे ख़बर आहे त बलूचिस्तान में जेको कुझु थींदो, ऐं सिंध में ऑलरेडी उनखे ख़बर आहे पीपल्स पार्टी जो को बि मुक़ाबिलो कोन्हे। घणो जेको डपु आहे उहो पंजाब में आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में आहे। उन करे सर्वे जो मर्कज़ जेको हो चइनी सर्वेज़ जो उहो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हो। ऐं उन रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त 50 अहिड़ा तक आहिनि जिन ते PTI जा आज़ाद उम्मीदवार कामयाबु थी सघनि था। बाक़ी 3 तक अहिड़ा ॿुधाया विया आहिनि, जेको चोथों ऐं आख़िरी सर्वे थियो आहे त 3 तक वरी ॿिया आहिनि उन 50 खां हटी करे जिते ज़बरदस्त मुक़ाबिलो थियण जो इम्कानु आहे। ऐं उन्हनि सर्वेज़ में इहो बि ॿुधायो वियो आहे त उहे 30 जेके आहिनि उन्हनि मंझां जेके 10 अहिड़ा तक हुआ, 30 मंझां 10 उहे बि जेकॾहिं PTI जे हिसे में आया ऐं 20 चलो नून लीग खणे या पीपल्स पार्टी, त टोटल तादाद PTI जे मेंबरनि जो वञी थींदो जेके हूंदा आज़ाद 60। ऐं इहा सर्वे अचण खां पोइ परेशानी वधी वई आहे, ख़ासि तौर ते नून लीग खे। ऐं नून लीग खे इहा बि परेशानी आहे त इहे जेकॾहिं 60 जे तादाद में अचनि था त पोइ ॿियूं पार्टियूं ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा किथे असां सां धक न करे वञे। ऐं रिपोर्ट इहो बि थियो आहे त हिकिड़े अहम जेको आहिनि मुल्क जी सिक्योरिटी जे हवाले सां जेको अहम इदारो आहे उनजे सरबराह जी नवाज़ शरीफ़ साहिब ऐं मरियम साहिबा सां का मुलाक़ात बि थी आहे, जंहिंमें उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त भई असांखे जेको कुझु करिणो उहो कयो आहे ऐं हाणे फ़ैसिलो मुल्क जे माण्हुनि खे करिणो आहे। ऐं जेकॾहिं ईअं थियो आज़ाद मेंबर अची विया त पोइ ज़ाहिर आहे गेम ओपन हूंदी ऐं जेको उन्हनि आज़ाद खे पाण अट्रैक्ट कंदो उॾाई हलिया वेंदा, उते असां कुझु न करे सघंदासीं। उनजे करे चयो पियो त नून लीग काफ़ी परेशान आहे ऐं उन्हनि आज़ाद मेंबरनि जो फ़ाइदो पीपल्स पार्टी खणी सघे थी ऐं उनजूं तयारियूं हलनि पियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बयान बि अव्हां ॾिसो पिया था। सो हाणे ॾिसणो इहो आहे त वाक़ई जेकॾहिं एॾे वॾे तादाद में आज़ाद माण्हू अचनि था ऐं उन्हनि आज़ाद जो वरी तालुक़ु हुजे PTI सां, त यकीन ॼाणियो त घणे भाङे इम्कान इहो आहे त उन्हनि मंझां अक्सरियत नून लीग सां गॾु कोन बीहंदी। जहांगीर तरीनी आलिम ख़ान सां बि एतिरो इम्कान न आहे त उहे गॾु बीहनि। उहे पीपल्स पार्टी जो जेको चांस आहे उहो वधी वञे थो ऐं टफ टाइम ज़रूरु मुख़्तलिफ़ हंधनि ते अची सघे थो। इहा असांजो तजुर्बो घटि आहे, रिपोर्ट आहे ऐं उहा रिपोर्ट बि इंतिहाई डीप लेवल ते थियल जेके ॿुधाए पियो दावा थिए पई त सर्वेज़ आहिनि उन्हनि में ॿुधाए पियो त एतिरो तादाद आहे जेके आज़ाद हैसियत में PTI जा माण्हू अची सघनि था। मां इन में पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू एड करणु चाहींदुसि। ज़रूरु। इसहाक साहब जो सवाल हुयो त छा आज़ाद उम्मीदवार
सॉरी तहरीक इंसाफ़ जे आज़ाद उम्मीदवार छा टफ टाइम ॾेई सघंदा? मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त टफ टाइम PTI जा आज़ाद उम्मीदवार तॾहिं ॾिना हा जॾहिं इलेक्शन थिया। हीअ त इलेक्शन्स त आहिनि कोन, हीअ आहे सिलेक्शन, ऐं सिलेक्शन में जंग थी हले क़बूलियत जी। सो सभई जेके असांजूं 2 पार्टियूं आहिनि, हिकिड़े पासे मरहूम ज़ियाउल हक़ जी वारिस जमात नून लीग आहे, ॿिए पासे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमात पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। सो हाली त ॿिन्ही जा जतन आहिनि त क़बूलियत कंहिंजी थी थिए। सो जंहिंजी क़बूलियत थींदी उनजी सिलेक्शन थींदी। हाणे इलेक्शन ही इलेक्शन छो न आहिनि, तव्हां ॾाढो ब्रीफली ॿुधायो। अॼुकल्ह सुप्रीम कोर्ट जा ॾाढा ज़बरदस्त फ़ैसिला बि अचनि पिया, कंहिंखे वणनि था कंहिंखे नथा वणनि, या पाण खणी ईअं चऊं त जिते जहिड़ियुनि हालतुनि में जेको मुनासिबु फ़ैसिलो अचणु खपे उते उहो फ़ैसिलो अनाउंस थो थिए। पाण जेकॾहिं पोएं साल में हलूं, पंजाब ऐं KP जूं जॾहिं असेंबली डिज़ोल्व थियूं तॾहिं सुप्रीम कोर्ट हिकिड़ो हुकुम जारी कयो, जजमेंट ॾिनी त इलेक्शन करायो, पर सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल न थियो। गैर आइनी सेटअप हिकिड़ो जेको ठहियो पंजाब ऐं KP में, उहो अञा हलंदो थो हले। 16 महीननि खां मां सम्झां थो टाइम त चढ़ी वियो आहे, एतिरी PDM जी हुकूमत बि न हली आहे जेतिरी KP ऐं पंजाब में केयर टेकर सिस्टम हलियो आहे। अच्छा, हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कयो, वरी जेका वफ़ाक़ में सिंध में बलूचिस्तान में केयर टेकर सेटअप आयो। उन सेटअप में तव्हां ॾिसो त 90 ॾींहंनि में इलेक्शन्स थियणा हुआ, पर निगरान हुकूमत ऐलान करण जे लाइ तयारी न आहे। असांजूं अदालतूं ख़ामोश। 90 ॾींहंनि में इलेक्शन कराइणा आहिनि। असांजी निगरान हुकूमत जंहिंजो कमु आहे इलेक्शन कराइणु, सा चए थी त इलेक्शन कमीशन जो कमु आहे, ज़िम्मेवारी आहे इलेक्शन कराइणु। इलेक्शन कमीशन मतिलबु इलेक्शन जो बाल कॾहिं असीं ॾिसूं था निगरान हुकूमत वटि आहे, कॾहिं असीं ॾिसूं था इलेक्शन कमीशन वटि आहे। उहो मामिलो बज़ाहिर हलियो वियो सुप्रीम कोर्ट में। उतां सुप्रीम कोर्ट हिकिड़ी तारीख़ ॾिनी आहे त फलाणी तारीख़ ते तव्हांखे इलेक्शन कराइणी आहे। ठीकु आहे, तारीख़ डन थी वई, शेड्यूल जारी थी वियो। गुज़िरियल हफ़्ते ताईं, बल्कि अञा ताईं इहे अफ़वाहूं आहिनि त इलेक्शन न थींदी। हाणे इलेक्शन थिए पई ऐं थोरो असां थी करे मुदाख़लत कयूं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल में, मां त चवंदुसि इहा इलेक्शन ई आहे, जहिड़ी आहे तहिड़ी आहे। ॾिसो न, पाण जेकॾहिं इहा ॻाल्हि कयूं था, हीअ सर्वे जी ॻाल्हि कयूं था, PTI वारा बि हाणे पूरो उमेद नज़र अचनि। PTI बि हिन इलेक्शन खे थोरे जो उन्हनि जा शदीद तहफ़ुज़ात, पर उन्हनि मञियो आहे त इलेक्शन आहे, माण्हुनि खे फ़ैसिलो करणो आहे ऐं उहो माण्हू फ़ैसिलो कंदा। 8 फरवरी ते उहे वोट कास्ट कंदा। पाकिस्तान जी तारीख़ में माण्हुनि फ़ैसिलो कयो आहे कॾहिं? ज़ाहिर आउं चवंदुसि जेके बि इलेक्शन हींअर ताईं 12 इलेक्शन थिया आहिनि, माण्हू त निकिरंदा आहिनि, पोइ हाणे माण्हू पंहिंजा वोट बि विझी ईंदा आहिनि, पोइ डबनि मां उहे छा थो निकिरे इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। 85 में जेका हुकूमत आई उहा अवाम जो फ़ैसिलो न। 85 में त हुई गैर जमायती चूंडियूं, उन्हनि पार्टी हुई ठहियो, मियां साहब आयो, कीअं अचनि था इक़्तिदार में असांजूं सियासी जमायतूं, छा क़बूलियत ज़रूरी ॾिसो आई जाइ ठहण जे बावजूदि 88 जी जेका इलेक्शन हुई पीपल्स पार्टी आई हुई, ऐं हींअर बि घणे भाङे सूरत हाल इहा आहे। तॾहिं बि PTI जे लाइ, पीपल्स पार्टी जे लाइ जेके मसइला थिया हुआ, हिकिड़े पासे जेके उहे माण्हू जेके निगरान बि हुआ, उहे ई वरी इलेक्शन में हिसो बि वठी रहिया हुआ। केतिरे फैसिलिटेट करण जी कोशिशि कई वई हुई, जतोई साहिबान जेके वज़ीर आज़म जा उम्मीदवार हुआ, ॿिया टिया, पर पीपल्स पार्टी वॾे मार्जन सां कामयाबु थी आई। इहा ॿी ॻाल्हि आहे त जॾहिं वरी कामयाबु थी आया त वरी बेनज़ीर साहिब जे लाइ अदम एतमाद जी रिथ आई, उहा बि जॾहिं नाकाम थी त नेठि ग़ुलाम इसा ख़ान 58 जो सहारो वरितो ऐं पीपल्स पार्टी 88 वारी गवर्नमेंट उन्हनि ख़तमु कई। ॻाल्हि मुंहिंजो जेको आहे माना पॉइंट इहो आहे त अव्हां केॾो बि जेके दबाव विझणु चाहियो, पर इलेक्शन वारे ॾींहं ते अव्हां जो को फार्मूलो नथो हले जेकॾहिं माण्हू वॾे तादाद में ॿाहिरि निकिरनि था। 88 जो मिसाल असांजे साम्हूं आहे, ऐं 70 जी इलेक्शन में जेको मुजीब जा माण्हू बांग्लादेश में मुजीब सां गॾु बीही रहिया, तव्हां उन्हनि खे नथा रोके सघो। सो असांखे वधि खां वधि माण्हुनि खे इहो तयारु करिणो आहे त जंहिंखे बि वोट ॾियणु चाहिनि, जेको उन्हनि जो पसंदि, माण्हुनि खे निकिरणु खपे, उन ॾींहं ते जवाबु ॾियणु खपे, ऐं इहो फ़ैसिलो माण्हू जेकॾहिं कनि था त शायदि उन्हनि खे दुनिया जी का ताक़त रोके कोन सघंदी। राइट, पर उहे नतीजा पधरा बि त थियनि न साईं, क़बूलियत जो अंसर त ज़रूरी आहे न। जेकॾहिं किथे लख वोट थियनि था, लख 1.5 लख खां मथे थियनि त तव्हां मैनेज करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। इहो पाण वरी जॾहिं अञा ॾींहं वेझा ईंदा ऐं ख़ासि नतीजा ईंदा त पाण हुन ते ॻाल्हाईंदासीं। अच्छा, इरफान महमूद साहब, तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछंदुसि त PTI जे सदर परवेज़ इलाही खे बि चूंड विढ़ण जी इजाज़त मिली वई आहे ऐं सनम जावेद खे बि इजाज़त मिली वई आहे। जीअं तव्हां ॻाल्हि पई कई त हे इलेक्शन आहे कोन, पर जहिड़े तरीक़े सां ॾिसूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे बि कुरट जी तरफ़ां आज़ादी मिले पई, चूंड विढ़ण जी जेका इजाज़त मिले पई, इन हवाले सां तव्हां छा चवंदव? पहिरियां त मां थोरी वज़ाहत कयां त मां हिन खे इलेक्शन मञा छो नथो। मुंहिंजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे, बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ ऐं बीइंग अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान, इलेक्शन जो जेको टाइम पीरियड आहे 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन्स कराइणा आहिनि, ऐं इहो मां कोन थो चवां का वक़्तु गुज़री वियो, हाणे गुज़री वियो। मां त पॉइंट ऑफ व्यू ॾियो त ही आइन खां हटी करे शयूं थियनि पियूं 90 ॾींहनि, हाणे बि न थिए त पोइ
थी सके थो थिए पई न थिए पई ठीकु आहे ठीक है सर। अच्छा हाणे ख़बर पाण शामिल कयूं था जेका अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लाइ ज़बरदस्त ख़बर आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको सदर आहे परवेज़ इलाही साहब जेको अॻूणो पंजाब जो वॾो वज़ीर बि रहियो आहे ऐं हाणे मुख़्तलिफ़ केसनि में जेल में आहे। नामज़दगी फॉर्म हुन जा बहाल थिया आहिनि ऐं इहे नामज़दगी फॉर्म सुप्रीम कोर्ट खां बहाल थिया आहिनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको सदर आहे परवेज़ इलाही साहब उहो पंजाब जे तक PP 32 गुजरात तां इलेक्शन वड़ंदो ऐं सुप्रीम कोर्ट हिदायतूं जारी कयूं आहिनि त बैलेट पेपर ते इन जो नालो ऐं निशान छापियो वञे। उन खां अलावा PTI जी अॻुवान आहे सनम जावेद जेका 9 मई वारे वाक़िअनि समेत मुख़्तलिफ़ केसनि में जेल में बंदि आहे हिन वक़्तु। उन जा बि नामज़दगी फॉर्म रद्द कया विया, उन जा बि जेको आहे सो नामज़दगी फॉर्म जेके आहिनि उहे बहाल थी विया आहिनि ऐं सनम जावेद लाहौर जे तक NA 119 120 ऐं पंजाब जे सूबाई तक 150 तां इलेक्शन विढ़ंदी ऐं हिकिड़े तक ते मरियम नवाज़ बि संदसि मदे मुक़ाबिल आहे। उन खां अलावा PTI जो ई शौकत बसरा आहे उनखे बि इलेक्शन विढ़ण जी इजाज़त ॾिनी वई आहे। पर इन ओवरऑल सिचुएशन में ही रुगो 3 माण्हू न आहिनि। हिकिड़ो जेको कलेक्टिवली फ़ैसिलो आयो आहे नसीर साहब सुप्रीम कोर्ट तरफ़ां हिननि जा जेके रद्द थिया नामज़दगी फॉर्म हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जंहिंजा इन बुनियाद ते नामज़दगी फॉर्म रद्द थी विया त ही रूपोश आहिनि जंहिंखे असीं मफ़रूर चऊं मतिलबु 9 मई समेत मुख़्तलिफ़ वाक़नि में हू घुर्बल आहिनि, अरेस्ट न आहिनि, ज़मानतूं न आहिनि ऐं हू रूपोश आहिनि ऐं कानून में उन जी जेका कार्रवाई थींदी आहे 87 88 तहत ख़बरुनि में बि अची चुको आहे त मुराद सही समेत मुख़्तलिफ़ 100 खां वधीक जेके अॻुवान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ 87 88 जी कार्रवाई थी आहे। प्रोक्लेम्ड अफेंडर जंहिंखे पाण लीगल लैंग्वेज में चऊं त इहो हिकिड़ो बुनियादु हुयो। पाण जेकॾहिं लीगली ॻाल्हि कयूं त प्रोक्लेम्ड अफेंडर जेको हूंदो आहे उनजे जेके बुनियादी हक़ हूंदा आहिनि उहे सल्प हूंदा आहिनि, ख़तमु हूंदा आहिनि छाकाणि तूं मफ़रूर आहे असांजे कानून खे ई नथो मञे। त सुप्रीम कोर्ट इन में हिकिड़ा अहम सवाल उथारिया आहिनि त आख़िर इहो कहिड़ो कानून आहे जेको प्रोक्लेम्ड अफेंडर यानी हिकिड़े इश्तिहारी रूपोश ऐं मफ़रूर माण्हूअ खे इलेक्शन विढ़ण खां रोके थो। ऐं इन में सुप्रीम कोर्ट जेको पाण चऊं रिलाए कयो आहे, सहारो वरितो आहे, उहो आर्टिकल 17 जो वरितो आहे ऐं सुप्रीम कोर्ट इहा शइ वाज़े कई आहे त भले रूपोश हुजे, कुझु बि हुजे, 87 जी कार्रवाई हुजे या 88 जी कार्रवाई हुजे, पर आइन जो जेको आर्टिकल 17 आहे उन में अवाम जी अहमियत तमामु घणी आहे ऐं हुनखे प्रिवेल कयो वियो आहे आर्टिकल 17 खे इन समूरी सूरत हाल ते। तो सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले खां पोइ PTI जा खोड़ सारा अॻुवान या उम्मीदवार जंहिंजा नामज़दगी फॉर्म रुगो इन बुनियाद ते रद्द कया विया त हू मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल आहिनि ऐं इश्तिहारी आहिनि, रूपोश आहिनि। त अदालत जे इन फ़ैसिले खां पोइ जेके PTI जा अॻुवान आहिनि उन्हनि जा नामज़दगी फॉर्म बहाल थी वेंदा ऐं इहो हिकिड़ो जेको फ़ैसिलो आहे पाण जेकॾहिं चऊं त इहो PTI जे लाइ रिलीफ आहे त ग़लति न थींदो। सो अॼोके ॾींहं में सुप्रीम कोर्ट तरफ़ां PTI जे लाइ इहे हिकिड़ा फ़ैसिले जी क़िस्म में रिलीफ साम्हूं आयो आहे। सो ॾिसूं था त PTI साहब जा रिमार्क्स बि काफ़ी इंट्रस्टिंग हुआ त उन्हनि हिकिड़ी पार्टी ॾांहुं इशारो कयो त सभु कुझु जेको थिए पियो उन्हनि सां छो पियो थिए। सो खोड़ सारा सवाल आहिनि जेके मुख़्तलिफ़ हियरिंग्स थियूं आहिनि। सो कोर्टुनि में जेकॾहिं ते डिस्कशन थिए पई, ॻाल्हि ॿोल्हि थिए पई, रिमार्क्स अचनि पिया त इहे बि ज़ाहिर आहे PTI मां सम्झां थो त अतर मिनुल्ला साहब जा जेके रिमार्क्स आहिनि भले उहे फ़ैसिले में कोर्ट कनि अमली तौर ते त PTI खे उन मां फ़िलहाल को फ़ाइदो कोन थींदो, पर उहे तारीख़ जो हिसो ज़रूरु रहंदा ऐं तारीख़ अहिड़नि वाक़िअनि सां भरी पई आहे। लेवल प्लेइंग फील्ड न मिलण जूं शिकायतूं या कंहिं हिकिड़ी पार्टी खे सपोर्ट करणु उनखे इक़्तिदार आणण में रियासत सदाईं जेके जतन कया आहिनि उहे तारीख़ जो हिसो रहिया आहिनि ऐं हाणे बि ईअं ई थिए पियो। PTI खां चूंड निशान खसियो वियो, उन्हनि जेके उम्मीदवार जेके हुननि जा इलेक्शन में आया मेन जेके माण्हू हुया उन्हनि खे आउट करे छॾियो इलेक्शन मां। PTI जो बानी इमरान ख़ान उहो जेल में पियो आहे ऐं हिकिड़ी जेका रुकावट आहे ख़बर अथव सॉरी तव्हांजी ॻाल्हि थो कटां, शायदि ब्रेक ते बि वञिणो अथनि त पाकिस्तान में हिकिड़ो जेको वॾो फैक्टर अथव न उहो मज़लूमियत जो जेको असीं कार्ड चऊं उहो बि वॾो मैटर कंदो आहे। हिन इलेक्शन में टोटली उहो जेको वञे पियो थो उहो नून लीग ॾांहुं वञे पियो थो ऐं पाकिस्तान में असां पंहिंजो PTI ॾांहुं वञे थो। अॻु में पीपल्स पार्टी वटि शहादतूं आहिनि, ज़ाहिर उहो गिणाईंदा आहिनि, या नून लीग जो हो त मुझे क्यों निकाला, सो मां ॾिठो त माण्हुनि हुननि खे सपोर्ट कई। हिन भेरे उहो सॼो जेको मज़लूमियत वारो फैक्टर आहे उहो सपोर्ट करे पियो थो PTI खे। उनजे करे असीं चऊं पिया असांखे वेट करिणो पवंदो 8 फरवरी जो, ॾिसूं था त माण्हू कीअं रिएक्ट था कनि। हींअर ताईं तोड़े जो चैनलनि ते PTI जे हवाले सां उन्हनि जूं रैलियूं बि कोन थियूं ॾेखारियूं वञनि, न को कानर गॾिजाणियूं वॾा जी। त पर सोशल मीडिया जो ई दौरु आहे, जेके फुटेज अचनि पिया मुख़्तलिफ़ हंधनि ते, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा जी असीं ॻाल्हि कयूं जेके सोशल मीडिया ते असीं ॾिसूं पिया, ट्विटर ते X जेको हाणे थी वियो आहे, त उहे काफ़ी जेके आहिनि उत्साहींदड़ आहिनि ऐं माण्हू निकिरनि पिया था। अच्छा हिकिड़ी शइ ही बि आहे नसीर साहब पाण खे 2024 में ॾिसण वटां मिलंदी जेका अॻु में कॾहिं बि असां न ॾिठी आहे। उहा इहा शइ हूंदी त
ज़ोरावर जेके 2018 या 2018 खां अॻु में जेको कुझु कंदा आया आहिनि छा उहो 2024 में करण में कामयाबु वञनि था? छो जेको डिजिटल दौर आहे तव्हां ॿुधायो त उहो ॾाढो तेज़ थी वियो आहे ऐं उनखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो आहे। भले वेबसाइट हाणे PTI जी बंदि थी वई आहे पर उन खां पोइ वरी उन्हनि हिकिड़ो नओं सिस्टम मुतारिफ़ करायो आहे ऐं उन सिस्टम तहत उहो जो कोई बि जेकॾहिं शहरी आहे त उहो पंहिंजे इलाइक़े में PTI जो जेको उम्मीदवार आहे उनजी जांच पड़ताल इरफान महबूब साहब पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे, हिते वठंदासीं मुख़्तसर ब्रेक, असां सां गॾु रहिजो।